पैगम्बर इस्लाम हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पैदाइश के दौरान उन रात जेके दुनिया में मौजूदा थिया। दोस्तों, इस्लामी रिवायतुनि ऐं क़दीम सीरत जे किताबनि में रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पैदाइश वारी रात यानी 12 रबीउल अव्वल आमुल फ़ैल तक़रीबन 570 ईस्वी जा केतिरा ई मौजूदा ऐं ग़ैरमामूली वाक़िया ज़िक्र कया विया आहिनि। उहे सभु वाक़िया सही हदीसुनि में तफ़सील सां न पर तारीख़ी ऐं रिवायती किताबनि में आयल आहिनि। अचो त हिकु हिकु करे उन्हनि सभिनी ते जुदा जुदा रोशनी विझूं। उम्मुल मोमिनीन हज़रत बीबी आमिना रज़ियल्लाहु ताला अन्हा फ़रमायो त जॾहिं पैगम्बर इस्लाम रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॼावा त मूं अहिड़ी रोशनी ॾिठी जेका शाम जे महलातुनि ताईं नज़र आई। हीअ रोशनी रहमत ऐं हिदायत जी अलामत हुई। ईरान जी आतशकदे जी बाहि विसामी वञणु। फ़ारस जा मजूस यानी आतश परस्त हिकु वॾी बाहि जेका 1000 सालनि खां वधीक वक़्त खां रोशन रखंदा हुआ। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पैदाइश जी राति उहा बाहि पाण मुरादो विसामी वई। उहो संदन पुराणी ताक़त जे ख़तमु थियण ऐं इस्लाम जे ज़हूर जी निशानी हुई। ईरान में सावा नाले हिकु मशहूरु ढंढ हुई जंहिंखे मुक़दस सम्झियो वेंदो हुयो। उहा ढंढ बि ओचितो सुकी वई। हीअ उहा निशानी हुई त बातिल इबादतुनि जा बुनियाद टुटंदा। फ़ारस जे बादशाह ख़ुसरू जे महल जा 14 छत जा टुकर किरी पिया। ख़ुसरू परवेज़ जो शानदार महल जेको ईरान जी ताक़त ऐं ग़ुरूर जी अलामत हुयो, उन जा 14 वॾा ताक़ उन राति में किरी पिया। इल्मनि ऐं हिकमत वारनि चयो त फ़ारस जे 14 बादशाहनि खां पोइ संदन हुकूमत ख़तमु थी वेंदी ऐं तारीख़ी तौरु उहो सही निकितो। काबे में केतिरा ई बुत रखियल हुआ। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पैदाइश वारी राति केतिरा ई बुत पंहिंजी जाइ तां किरी पिया जिन मां कुझु मुंहं भोई ते लॻा। उहो तौहीद जी फ़तह ऐं शिरक जे ज़वाल जी अलामत हुयो। रिवायत आहे त अॻु जिनात आसमाननि मां ख़बरूं चोरी करे ईंदा हुआ, पर पैदाइश वारी राति खां पोइ उन्हनि खे सख़्तु रोक लॻी वई ऐं खेनि शुहब यानी बाहि जा तारनि सां हणणु शुरू कयो वियो। उहो वहीअ जी हिफ़ाज़त ऐं पैगम्बरीअ जी शुरात लाइ निशानी हुई। रिवायत आहे त बैतुल मुक़दस जे गिरजाउनि ऐं इबादत गाहुनि में पिणु उन्हीअ राति कुझु अजीब हरकतूं थियूं, जीअं दरवाज़नि जो पाण ई खुली वञणु। उहे सभु वाक़िया अलामती हुआ जिन मां ज़ाहिर थींदो हुयो त हिकु वॾी तब्दीली यानी इस्लाम ऐं आख़िरी रसूल मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद सां दुनिया जी तारीख़ नओं रुख़ वठंदी। दोस्तों, इन तरह जूं मालूमात ते मुश्तमिल वधीक वीडियोज़ जे लाइ असांजे पेज खे लाइक कयो, वीडियो खे शेयर कयो। तव्हांखे असांजा वीडियोज़ कीअं था लॻनि ऐं वधीक कहिड़नि मौज़ूअनि ते वीडिया ठाहिणु घुरिजनि, पंहिंजी राय खां ज़रूरु आगाह कंदा।